न्यू डीएचक्यू अस्पताल मासूम ॿारनि लाइ मौत जो राकास बणिजी वई। दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। दादू जे डीएचक्यू अस्पताल में मुबैना तौर ग़लत इंजेक्शन लॻण सबबि 5 सालनि जी उरूज धीअ अब्दुल लतीफ़ खोसो फोत थी वई। नींगरीअ जे फोत थियण ते वारसन अस्पताल जे स्टाफ में मुंहमारी झड़पूं डॉक्टर फरार थी वियो। उरूज खे हल्को बुखार ऐं उल्टी थी खेसि खणाए अस्पताल पहुचायो, जिते डॉक्टर खेसि इंजेक्शन हई त नींगरी तड़पण लगी। असांजी दांह बावजूद डॉक्टर न आयो। वारिस असांजी न्याणी तड़पे तड़पी फोत थी वई। डॉक्टर असां सां ज़ुल्म कयो आहे। ही अस्पताल कोस घर आहे। डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। वारिस दादू जो अवाम पंहिंजो ऐं पंहिंजनि बचनि जो इलाज कराइणो त ॿाहिरि करायो, पर दादू जी सरकारी अस्पतालुनि ऐं प्राइवेट अस्पतालुनि मां न करायो। अस्पतालूं दादू जी अवाम जे लाइ मौत जो राकास बणिजी वई आहे। हिते हिकु ॿार फोत थियो, हुन अस्पताल में हर रोज़ ॿार फोत थियनि था। वारिस सिक्योरिटी गार्ड जी इतला ते न्यू डीएचक्यू अस्पताल जो एमएस डॉक्टर अमजद मस्तोई पहुची वारसन खे धमकियूं ॾींदे चयो त वञी केस दाख़िल करण जो चई। मुतासिर वारसन खे गारगंद कई त वारसन संदसि गाॾीअ जो घेरो कयो त पंहिंजनि ई गार्डन संदसि खे अस्पताल जे रोड खां फरार थी वियो। वारसन पारां एहतजाज जो चिता ॾेई छॾियो।